वधीक तव्हांखे ख़बर हूंदी उन्हनि जॻहियुनि जी त कहिड़ी जॻहियुनि ते ही गुटको जेको आहे सो ठही रहियो आहे। ऐं कल्ह त मूंखे इहा ख़बर पई आहे त इहो गुटको न सिर्फ़ु डिस्ट्रिक्ट नीरपुर खास जे अंदरि पर सॼी सिंध में इन्हनि जो जेको शाइन ऐं जियो ऐं प्रेमी जो जेको गुटको आहे उहो पूरी सिंध में ई सप्लाई था कनि। त हीउ हिकिड़ो ज़हर आहे जेको असांजे ईंदड़ नौजवान नस्ल खे तबाह पियो करे। हिन सां कैंसर जूं बीमारियूं पियूं थियनि। हिकिड़ो गैर क़ानूनी अमल आहे। असां हुन जे लाइ मैदान में आया आहियूं ऐं आउं चवां थी जेसिताईं हिननि जे ख़िलाफ़ FIR न थींदी, जेसिताईं असां हिननि खे इहा फैक्ट्री सील न कराईंदासीं तेसिताईं ह्यूमन राइट्स ख़ामोश थी कोन वेहंदी। अंत छा था सम्झो जी तव्हां ते कल्ह हमलो बि थियो ऐं गवर्नमेंट SP ताईं बि इतला हुई पर तव्हांजे दिफा लाइ हुते पुलिस बि लेट पहुची ऐं उन हवाले सां छा इहो मुमकिन आहे हिननि मंशातपुर जहिड़ा बासर हिन सां कार्रवाई थी सघे थी? सर असां जेको 25 तारीख़ खे धरणो हणी रहिया आहियूं उहो धरणो हणी हिन जे करे रहिया आहियूं त असांखे इहे फैक्ट्रियूं एनी हाउस सील कराइणियूं आहिनि। असां हुते वेहंदासीं ऐं असां धरणो एतिरी टाइम ताईं ख़तमु न कंदासीं जेसिताईं पंहिंजूं फैक्ट्रियूं सील कोन था कनि। बाक़ी हाणे केतिरे ताईं मुलविज़ आहिनि माण्हू, केतिरे ताईं माण्हू हिननि खां मंथलियूं था वठनि, SSP थो वठे या SHO थो वठे, पर असां कोर्टनि मां वरी बि उमेद रखूं था। ऐं सम्झां थी त हिन ते हाई कोर्ट ऑफ सिंध ऐं सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान अगरि तव्हां असांजो साथ ॾिनो त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान हिन ते नोटिस ज़रूरु वठंदी ऐं असां उहा पूरी उमेद आहियूं त असां हीअ कारखाना बंदि कराइण में ज़रूरु कामयाबु थींदासीं। थैंक यू। अस्सलामुअलैकुम साथियो, हक़ मौजूद, नमस्ते। उम्मीद है त जिथे हूंदो ख़ुशि हूंदो। जीअं त सवेर तव्हां ॾिठो असां अॼु आयल हुयासीं जैमशाबाद में। कल्ह जेको वाक़ियो थियो आहे ऐं उन हवाले सां असां ऐलान कयो आहे हेड ऑफिस खां। असांजे चेयरमैन साहब जो ऐलान आहे त 25 तारीख़ ते ख़मीस जे ॾींहुं सुबुह जो 10 वॻे जैमशाबाद थाणे जे आॾो असां जेको आहे सो उहो पुरअमन जेको आहे सो धरणो हणंदासीं, मुज़ाहिरो कंदासीं। SOPs जो मुकमल ख़्यालु रखियो वेंदो। असांजे एहतजाज में जेके बि शरीक थींदा सभिनी खे मास्क पातल हूंदा। साथियो, वीडियो शुरू करण खां पहिरीं हिकिड़ो अर्ज़ु, हिकिड़ी गुज़ारिश त असांजे वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो। अॼु जैमशाबाद में जॾहिं असां हैंडबिल डिस्ट्रीब्यूट कयासीं पंहिंजे धरणे जी तयारी जे लाइ, ताकी हुतां जा जेके लोकल माण्हू आहिनि उन्हनि खे ख़बर पवे, जेके हुतां जा लोकल शहरी आहिनि उन्हनि खे ख़बर पवे ऐं हू असांजे हिन धरणे में शरीक थियनि, शिरकत कनि। सो उन हवाले सां हिकु साफ़ ई सवाल कंदे चयो त मैडम तव्हां ते FIR थी आहे। सो मूंखे हिन शइ जी का बि नॉलेज न आहे त थी आहे या न थी आहे। अगरि थी बि आहे त फेस करे वठंदासीं ऐं फ़िलहालु असां जेको आहे सो कोशिशि कयूं पिया हिन इहा शइ मालूम करण जी त छा SHO सच में जेको आहे सो जेके मनशियात फ़रोश आहे महमूद क़ाइम खानी हिन जी वंगार बांधे अगरि FIR कई बि आहे ऐं अगरि हू सम्झे थो त FIR करण सां असां टिजी वेंदासीं या उन्हनि जे FIR कराइण सां असां पंहिंजो धरणो कैंसिल कंदासीं त इहा हिननि जी तमामु वॾी बेवकूफ़ी आहे। हू असांखे ड्रिजारे न रहिया आहिनि बल्कि हू असांखे अञा वधीक जेको आहे सो ताक़तवर करे रहिया आहिनि। उन्हनि जूं जेके अहिड़े क़िस्म जूं नंढड़ियूं ऐं ॿाराणियूं ऐं बेहयाई वारियूं जेके हरकतूं आहिनि उहे असांखे झुकाए बि कोन थियूं सघनि ऐं असांखे ड्रिजारे बि कोन थियूं सघनि। जी साथियों, जीअं त असां हिन गुटको फैक्ट्री ते पहुची विया आहियूं जियो नाले सां, जंहिंजे ख़िलाफ़ु असां केस बि फाइल कयो हुयोसीं। हेलो, असां अॼु निशानदेही करणु आया आहियूं त जैमशाबाद जे अंदरि ही जेके आहिनि सभु मज़दूर मौजूदु आहिनि ऐं अंदरि तव्हांखे नज़र ईंदो हूंदो हुयो। हाली बैठे हैं, हाली ये मिर्ची का बीज बोख रहे हैं। ये जो ये झूठ बोल रही है, झूठ। ये जो आपके सामने खड़ी है ना, चुप कर, कान भेज दूंगा थका करके। समझ में आई ना बात? मुझे समझ में आ गया। तू यूनिफॉर्म में कोर्ट में आई नहीं है ये, तू सिविल ड्रेस में, तू सिविल जमा के आई है, तू चोरी करने आई है। हाँ, चोरी करने आई है तू। चोरी पकड़ने आई हूं। रुक जा, 1 मिनट में कॉल करता हूँ, रुक जा, मैं तेरे को बताता हूँ। तेरे को मैं बताता हूँ, रुक जा। तू दहशतगर्दों के साथ आई, इनकी तेरे को आवाज सुनाता हूँ। ये देख, ये ब्लैकमेलिंग में। हेलो, ब्लैकमेल लोग हैं ये। हेलो, हाँ, मैं बड़े भाई को बुलाता हूँ, देखो अभी बांधता हूँ। अच्छा, जैमशाबाद में जियो फैक्ट्री ते मौजूद आयो। जियो फैक्ट्री नहीं है ये। हिते असां ये बकरों की तस्वीर ले। आवाज ॿुधो था तव्हां, ही असां सां छेड़ो पिया कनि ऐं वकील पई ॻाल्हायां। साईं झूठ बोल रही है, मैं कोई से झगड़ा नहीं कर दूंगा। मैं यहाँ जियो फैक्ट्री पे खड़ी हुई हूँ। ये जो है बंदा मेरे साथ बदतमीजी कर रहा है। मैं वकील हूँ, आप जल्दी यहाँ पर पहुँचे। एड्रेस क्या है इसकी? शुगर मिल से थोड़ा आगे जियो
गुटको फैक्ट्री है, मैं वहीं पर खड़ी हुई हूँ। हेलो, शुगर मिल के पास खड़े हैं हम, जियो गुटको फैक्ट्री वाले हमारे साथ लड़ रहे हैं। मैं फीमेल हूँ और हैदराबाद से आई हूँ। साई झूठ बोल रही है, इन्फॉर्मेशन पैसे लेने के लिए आई हुई है, मेरे को जी, बोल रही है जी। 40,000 रुपए दे। जी जी जी, यही उमरकोट रोड पे। मेरा नाम एडवोकेट आसमा अबड़ो है और मैं ह्यूमन राइट्स से आई हूँ। आसमा अबड़ो और ह्यूमन राइट्स से आई हूँ मैं। जी जी, ये पता नहीं कौन है, मेमून नाम है इसका। मुझे इसने चमाट भी मारी है, मेरी बात करा दो। मुझे इसने चमाट मारी है, मुझे गालियां बक रहा है। मेरे पास उसकी आवाज की रिकॉर्डिंग मेरे पास मौजूद है। हमारे केस अब डीएसपी के साथ, मैं अभी डीएसपी को कॉल करने वाली हूँ। आप उसको, मैं उससे भी बात करने वाली हूँ। आप अभी आप एक मोबाइल यहाँ पर भेजें। कितनी देर में भेजेंगे आप? मुराद, आपके पास डीएसपी का नंबर था, मैंने दिया था। यार बात सुनो, इस गाड़ी को धक्का दे आगे। मेरे करीब मत आओ, समझे ना? मैं बोल रहा हूँ आप दूर रहो। मैं आपसे दूर रही हूँ, दूर आप रहो। जैसे लोगों के पास तो ना जाओ। नहीं, मैं आपसे कोई मेरी लड़ाई नहीं है। मेरी तो लड़ाई है, मेरी तो लड़ाई है। आप हमारे नौजवान नस्लों में जहर बांट फिर रहे हैं, ये देखो, गुटको सबसे बना पहले रहे हैं। ये बांटने वाले हैं। मैं इसको भी बंद करवा हाँ, देंगे। ये जो पूरा बंद- व्यक्ति आए थे, 1 मिनट आदमी लेके पहुंचियो। ये वकील वो जो छोरी नहीं थी एडवोकेट, वो आई थे, 1 मिनट आदमी लेके पहुंची। मैं रियाज में भी कॉल कर रहा हूँ। ये अपनी फैक्ट्री पर ना आए हैं, अपनी बनी पे आए हैं, हमला करने के लिए। फैक्ट्री पे आए हैं, बनी पे आए हैं। मोबाइल दे दो। गाड़ी को आगे निकालो। ये बकरे अंदर क्यों नहीं आने दे रहे? यहाँ तो बकरी खड़ी है, अंदर क्या है? अंदर अंदर क्यों नहीं तो कुछ ही दे? अंदर हाँ, हमारे तो घर जाने है। दो ना। क्यों जाने दे अंदर? ये क्या बनियों में तुमने घर कोई बना आप के रखा दिखाओ हुआ मुझे, है? रजिस्ट्रेशन दिखाओ। हाँ, मैं दिखा रही हूँ, मुझे यूनिफॉर्म है, ये मेरा झंडा लगा पे। मैं ह्यूमन राइट्स की हूँ और मुझे पावर है, आपको जहाँ सारी पर भी इलीगल काम होगा मैं वहाँ जा सकती हूँ। मेरे पास ये हाई कोर्ट की अथॉरिटी है, चलो ठीक है, आप दिखाना मेरे को। सुप्रीम कोर्ट की अथॉरिटी। हाँ, मैं आपको, तो आप अंदर क्यों नहीं जाने दे रहे हैं? जाने देना मुझे। आप साथियों, ये तव्हां ॾिसो था, जेके बोरा पिया आहिनि ऐं अंदरि जेको तव्हांखे कलर नज़र अचे थो, इहो पूरी तरह गुटको जो आहे। हीउ मूंसां बदतमीज़ी करे पियो ऐं इन जो तव्हां हुन खां हिसाब वठंदसि। पर आउं तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां थी त वीडियो असांजी वधि खां वधि शेयर कयो, ताकी जेको असांजो सेशन जज आहे, सुप्रीम कोर्ट आहे, उन्हनि सभिनी खे ख़बर पवे त हिते गुटको हले पियो ऐं हीअ अवाम खे बि बेवकूफ़ कनि पिया ऐं जेको आहे सो पुलिस खे बेवकूफ़ कनि पिया। पुलिस हिननि खां भत्तो वठे पई, आगे निकाल। SHO हिन खां भत्तो वठे पई। आगे निकाल गाड़ी को। धक्का दो, पीछे से मैं बैठा हूँ ना। कहाँ ओए? अरे धक्का दो। गाड़ी के हथ न लगाए जो। मैं आप 2 लोगों पे भी FIR करवा सकती हूँ, बता रही हूँ। आप अबे हम कर रहे हैं ना, तुझे क्या आप गाड़ी तकलीफ आगे है? करो। मैं कर रही हूँ, गाड़ी आगे, मैं कर रही हूँ। आप गाड़ी आगे कर लो। बंद कर दे, डियर कॉल कर। क्या लगाया हुआ? हाँ भाई, कॉल। हेलो, ये बाबूड़ा बंदी में आए हैं। फैक्ट्री पे आए हैं, बन्नी पे आए हैं, अंदर जाने दो ना। यहाँ पे कौन सी बनी है? मिर्ची दिखाओ मुझे, कहाँ पर आपने, कहाँ पे आपने? आगे धक्का दे उड़े तुम। देव। मैं आप लोगों के पे, हेलो DSP साहब, आऊं जेको आहे सो जमशाबाद में आई आहियां ऐं जंहिंजे लाइ आऊं तव्हांखे कंप्लेन बि कई। हीअ जेको महमूद आहे उन मूंखे चमाट बि हई आहे, मूंखे धिका बि ॾिना आहिनि ऐं फैक्ट्री ते आऊं मौजूदु आहियां। महमूद जंहिंजे ख़िलाफ़ असां केस बि कयोसीं, जियो गुटको फैक्ट्री ते आऊं मौजूदु आहियां, हिन जा माण्हू बि मौजूदु आहियां। गुटको जी भराई हले पई हिन महिल। तव्हां महिरबानी करे, महिरबानी करे, महिरबानी। चलो 1 मिनट में गाड़ी लाख करे नहीं है। आप गलत अबे ये धमकी किसी और को देना। आप गलत जो तुझसे 20,000 मांगती है ना, जो तुझसे 40,000 मांगती है ना, उनसे बात करना है। मैं तुमसे यहाँ पैसे मांगने नहीं आई हूँ, समझे ना? और हम वो लोग नहीं है जिनका ईमान बिक जाए। तुम्हारा पाला उन लोगों से पड़ा है जिनका ईमान बिकता है। मेरा ईमान नहीं बिकता। मेरा, मुझे बात ही नहीं करनी। मैं खड़ी हूँ, आप वहाँ जाके बैठ जाएं। नहीं, मैं खड़ी हूँ। आप 2 फैक्ट्री छोड़ के आई,
मेरी मर्जी, मैं जहाँ भी जाऊँ। नहीं बता रहा हूँ, हाँ, जेल में मैं वहाँ भी जाऊंगी, आप जेल में परेशान बात मत डाल हो। दूं। मैंने जो क्योंकि केस हमारी किया इनसे है, जाती दुश्मनी है, मैंने जो केस किया है, हमारी इनसे जाती दुश्मनी। कोई भी हो, सभिनी जा नाला ॾिना। हमने जो केस किया है वो आपने सबके खिलाफ किया नहीं है। मिली थी। मैं सबके पास जा रही हूँ, मैं सभी फैक्ट्री के पास जा रही हूँ और हमने सबके नाम लिए थे। आपकी इनके के साथ कोई दुश्मनी है, मेरे को उससे कुछ भी नहीं लेना देना। अभी आपने मेरे जो साथ है, मैं आपकी बेटी की उम्र हूँ, आप मुझसे बदतमीजी कर रहे हैं। आप साथियों, इन जेका मूंसां बदतमीजी कई आहे उहा तव्हां ॾिठी आहे। हिन वक़्तु आउं अंदरि वञा पई, हिन भॼण जी कई आहे। असां DSP ॾे कॉल कई आहे ऐं DSP महिल पुलिस मोकिले पियो त हीउ जेको आहे सो तव्हां ॾिसो पिया, हीउ चूनो पियल आहे अंदरि, जेको मूंखे नज़र अचे पियो। दादा दे ॾियां, हीउ चूनो पियल आहे, हीउ चूनो। तव्हां मूंखे ॿुधायो, हीउ चूनो जेको आहे इहो कहिड़े मिर्चनि जे ॿिज में पवंदो आहे? हिनखे तालो लॻल आहे, हिते जेको आहे सो पियो आहे। हीउ पाचका पिया आहिनि, हीउ जेके रेपर्स पिया आहिनि, हीअ आहिनि जियो कंपनी जा रेपर्स। हीउ ॾिसो, हीउ रेपर्स पिया आहिनि जेके असां कोर्ट में बि प्रोसेस मोकिलिया हुया। त हीउ जेको आहे सो हीउ रेपर्स आहिनि जंहिंमें हीउ गुटको पैक कंदा आहिनि ऐं हीउ गुटको बंदि पियल आहे। हीउ हीउ छा आहे हिन में पाचकनि में? हीउ शायदि कोई रंग वग़ैरह आहे, हीउ जेको गुटके में यूज़ थींदो आहे। हीउ गुटके जो पूरो मटीरियल आहे। हीउ रेड कलर जो ख़बर न आहे छा आहे, तव्हां ॾिसी सघो था। हीउ गुटको में यूज़ थिए थो ऐं हीउ जॻह ॾिसो कहिड़ी आहे, केॾे अजीब क़िस्म जी हिते धप अचे पई ऐं हीउ गुटको ठाहे करे जेको आहे सो माण्हुनि में, मूंखे लॻे थो मुंहुं हितां रफू चकर थी वियो आहे उन्हनि खे कढण जे चकर में, ऐं फासंदा ई मज़दूर जेके हिते आहिनि। सो